अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 6 जून 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। मोरो में कैनालनि ख़िलाफ़ थियल एहतजाज में शरीक क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं जारी। क़ौमी कारकुन सदाम लगारी जे दुकान ऐं घर खे डाहे पट कयो वियो। आमिर कलोड़े जे घर ते बि चढ़ाई, संदसि घर खे बि डाठो वियो। वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स ऑफ सिंध पारां ईद ॾिहाड़े क़ौमी कारकुननि खे जबरी तौर खंभे गुम करण ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान। जसाफ आरिसर जा मुख़्तलिफ़ शहरनि में जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ मुज़ाहिरा। कंदकोट में बदअमनी ख़िलाफ़ एहतजाजी तहरीक जारी। एहतजाज जी कवरेज करण ते सहाफ़ियुनि मथां केस दाख़िल। कराची में तहरीक इंसाफ़ जो इमरान ख़ान जी आज़ादी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। पुलिस पहुची वई। कारकुननि सां चकरियूं। हलीम आदिल शेख खे गिरफ़्तार करण जी कोशिश। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। मोरो में कैनालनि ख़िलाफ़ थियल एहतजाज में शरीक ॼाणायल क़ौमी कारकुन सदाम लगारी जे दुकान खे पुलिस बिलडोज़ करे छॾियो आहे। मोरे में क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं तेज़ कयूं वियूं आहिनि। कैनालनि ख़िलाफ़ थींदड़ एहतजाजनि में शरीक क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ वॾे पैमाने ते ऑपरेशन कयो पियो वञे। एहतजाज में शरीक ॼाणायल क़ौमी कारकुन सदाम लगारी जे दुकान खे डाहे पट कयो वियो आहे, जॾहिं त आमिर कलोड़े जे घर खे पिणु पुलिस डाहे पट करे छॾियो आहे। आमिर कलोड़े जो ॾोह इहो आहे जो हुन शहीद ज़ाहिद लगारी जे धरणे में पाणी जी सबील लॻाई हुई। 23 मई ते हैदराबाद सिविल अस्पताल मां पुलिस पारां शहीद इरफान लगारी जे मढ़ खे खणण सां गॾु सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहब आज़ाद ऐं ॿियनि क़ौमी अॻवाननि ऐं कारकुननि ख़िलाफ़ कयल कार्रवाई ऐं गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ एडवोकेट मोहब आज़ाद जी फ़रियाद में हैदराबाद जे SP कंप्लेंट सेंटर, DSP CIA इफ़्तिख़ार बुरड़े, SHO मार्केट मुनीर अब्बासी, SHO हटड़ी फारूक राह पोटो ऐं ॿियनि मथां सेशन कोर्ट में केस दाख़िल कयो वियो आहे, जंहिं ते जज समरन पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे तलब करे वरितो हो। हिन केस में एडवोकेट मोहब आज़ाद कंप्लेंट ऐं संसद वकीलनि में इसरार चांग, मुमताज़ ज़ैवान, धड़ीमल सोलंकी, ज़ुल्फ़कार थेबो, ज़ुबैर ख्वावड़, सरमद चांडियो, जावेद मेमण ऐं ॿिया पिणु शामिल आहिनि। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ आरिसर ज़िले ठठे पारां मोरो जे शहीदनि शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी जी यादि में मकली अवामी पार्क ते तज़ियती मेड़ाको मुनक़िद कयो वियो, जंहिंमें जीअं सिंध क़ौमी मुहाज़ ज़िले ठठे जे चीफ ऑर्गेनाइज़र सरमद ख़ुश्क, जीअं सिंध तहरीक शफ़ी मुहम्मद करनाणी जे मरकज़ी अॻवान रावल करनाणी, जीअं सिंध क़ौमी मुहाज़ आरिसर ठठे जे डिप्टी ऑर्गेनाइज़र हाफ़िज़ आज़ाद, जसाफ बशीर ख़ान जे मरकज़ी ऑर्गेनाइज़र फ़रहाद चांडियो, समाजी अॻवान अज़ीज़ सरवाण, मासूम अली ज़ौर, रिज़वान अली, लाला नज़ीर ऐं ॿियनि पिणु शिरकत कई ऐं शहीदनि खे भेटा पेश कई। क़ौम परस्त धुरियुनि पारां जस्कम आरिसर पारां मुनक़िद कयल ताज़ियती मेड़ाके में मोरो जे शहीदनि खे लफ़्ज़नि जी भेटा पिणु पेश कई वई। जस्कम आरिसर ज़िले ठठे जे चीफ ऑर्गेनाइज़र सरमद ख़ुश्क सदारती तक़रीर कंदे चयो त शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी पंहिंजे वतन मथां जान निछावर करे असांखे वधीक हिमत ॾेई विया त पंहिंजे वतन ऐं वतन जे वसीलनि जी बका लाइ आख़िरी दम ताईं मैदान मल्हाइण खां पोइ जेकॾहिं शहादत नसीब थींदी आहे त असांजो ॿिज वेतर वधीक फुटी उभरंदो आहे ऐं क़ौम जी नौजवान नसल खे उत्साह मिलंदो आहे, जॾहिं त मुक़ररनि पारां शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी खे क़ौमी शहीदनि तौरु एज़ाज़
ॾिनो वियो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त कंदकोट कशमोर ज़िले में सरदार वज़ीर ऐं पुलिस ऑफिसर धाड़ेलनि जा सरपरस्त ऐं सहूलियतकार बणिजी विया आहिनि। को बि माण्हू महफ़ूज़ न आहे। पुलिस ख़ौफ़ में थाणनि ताईं महदूद थी वई आहे। ज़िले में अमन अमान जी सूरत एतिरी ख़राबु आहे जो माण्हू ॾींहं ॾिठे बि घरां नथा निकिरी सघनि। हुकूमती सरदारनि वॾेरनि ऐं वज़ीरनि खां सवाइ को बि महफ़ूज़ न आहे। पुलिस मुकमल तौर ते नाकाम ऐं बेवस बणिजी वई आहे। पंहिंजे जारी कयल बयान में अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त कंदकोट कशमोर समेत उत्तर सिंध जा समूरा ज़िला धाड़ेलनि सरदारनि हवाले कया विया आहिनि। सरदारनि ऐं पुलिस गठजोड़ करे ख़ौफ़ ऐं हिरास वारो माहौल पैदा कयो आहे। माण्हू पंहिंजे घरनि में महफ़ूज़ न आहिनि। अगवा क़तल फुर ऐं धाड़ा रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। कचे में धाड़ेल बख़्तरबंद गाॾियुनि ऐं मोबाइलनि ते वीडियो रिकॉर्ड करे वायरल कनि था। धाड़ेल मग़वियुनि ते बेरहम तशदुद करे वारसनि ते ज़हनी टार्चर कनि था ऐं लखें रुपया भुंग जो मुतालबो कनि था। धाड़ेलनि वटि ख़तरनाक हथियार किथां था अचनि? आख़िर धाड़ेलनि जे ख़ात्मे जे सवाल ते इंटेलिजेंस नाकामी ऐं जदीद टेक्नोलॉजी जी नाकामी छो थी रही आहे? छा धाड़ेलनि ॾोहारियुनि फौरन ऐं चोरनि वटि हुकूमत खां बि वधीक वसीला ऐं टेक्नोलॉजी आहे, जंहिं करे उहे नाक़ाबिले शिकस्त हुजण जो तासुरु ॾिनो पियो वञे? छा धाड़ेलनि वटि हवाई रस्ते हथियार खुराक ऐं सिहत जूं सहूलियतूं पहुचनि थियूं, या ज़मीन रस्ते उहो सामान पहुचे थो त उनखे रोकण में हुकूमत छो नाकाम ऐं नाअहल थी आहे? या सिंध हुकूमत धाड़ेलनि ॾोहारियुनि जो ख़ात्मो नथी चाहे, जंहिं करे उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी कई वञे? अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त 18 सालनि खां ख़राब हुक्मरानी जे नतीजे में सॼी सिंध में ॾोहारी कंहिं बि वक़्तु कंहिंखे बि निशानो बणाए सघनि था। पुलिस समेत हर खाते खे फुर जो ज़रियो बणायो वियो आहे। ऑफिसरनि खे क़ानून ऐं आइन मूजिबि कमु करणु ॾियण बदिरां ज़ाती नौकर करे हलायो वञे थो। ज़ाती मुफ़ादनि लाइ इस्तेमालु कयो वञे थो। सिंध में आइन ऐं क़ानून जी हुक्मरानी नाहे। अयाज़ लतीफ़ पलीजे जो वधीक चवणु हो त आवाम खे दॿायो पियो वञे। कंदकोट जे शहरी ज़िले में अमन जी बहाली लाइ तमामु वॾियूं एहतिजाज जी तहरीकूं हलाए रहिया आहिनि ऐं कूड़नि गैसनि खे पिणु मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुकूमत धाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ तयारु नाहे। पीपल्स पार्टी सरकार अवाम बदिरां धाड़ेलनि जी सरपरस्ती कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे। कशमोर ऐं कंदकोट जे सभिनी शहरनि में बदअमनी जी बरंदड़ बाह ख़िलाफ़ सियासी समाजी तनज़ीमूं सरापा एहतिजाज आहिनि। अवामी एहतिजाज जी कवरेज करण जे ॾोह में केतिरनि साफ़ियुनि ख़िलाफ़ पीका एक्ट तहत केस दाख़िल कया विया आहिनि। तंगवाणी थाणे ते साफ़ी अताउल्ला मलक, अकबर भंगवार, हफ़ीज़ मलक, अब्दुल बारी मलक, लुतुफ़ सिंधी ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। सियासी समाजी तनज़ीमनि पारां केसनि जी मज़मत कई वई आहे ऐं अॻवाननि मुतालबो कयो आहे त साफ़ियुनि मथां दाख़िल कूड़ी FIR ख़तमु कई वञे, छाकाणि त अहिड़ा केस दाख़िल करण सां पुलिस जी साख मुतासिर थी रही आहे। पुलिस खे साफ़ियुनि मथां केस दाख़िल करण बदिरां ॾोहारियुनि ख़िलाफ़ एक्शन खणी ज़िले में अमन क़ाइमु कराइणु घुरिजे। सिंध यूनाइटेड पार्टी जे वक़्ती सदर रोशन अली बुरड़ो चयो आहे त कशमोर कंदकोट ज़िले में अमन अमान जी ख़राब सूरत एतिरी त वधी वई आहे जो को बि माण्हू घर खां ॿाहिरि निकिरी नथो सघे। कंहिंजी बि जान ऐं माल महफ़ूज़ न आहे। ज़िले में ॾोहारियुनि जो राज क़ाइमु आहे। पुलिस अमन अमान ते ज़ाब्तो आणण में मुकमिल तौरु नाकाम थी वई आहे। मक़ामी वॾेरा पुलिस खे पंहिंजे सियासी मुफ़ादनि लाइ इस्तेमालु करे रहिया आहिनि। पुलिस ऑफिसरनि जूं मुक़ररियूं सियासी बुनियादनि ते कयूं वेंदियूं आहिनि, जंहिं करे ज़िले में बदअमनी जो राज बरक़रार आहे। रोज़ानो अगवा ऐं फुरलूट जूं वारदातूं थी रहियूं आहिनि, पर हुकूमत ज़िले इंतिज़ामिया जे कन ते जूं बि नथी सुरे। बदअमनी ख़िलाफ़ तंगवाणी में एहतिजाज कंदड़ सिंध यूनाइटेड पार्टी जे कारकुननि रहमदिल लाशारी, अब्दुर्रज़ाक नंदवाणी, बख़्त अली ॾाहाणी ऐं इमदाद लाशारी समेत तंगवाणी शहर जे साफ़ियुनि, सोशल वर्करनि ऐं शहरी इतिहाद जे अॻवाननि ते पीका एक्ट तहत कूड़ी FIR दाख़िल कई वई आहे त जीअं साफ़ियुनि जो आवाज़ दॿाए सघिजे ऐं सियासी कारकुननि खे हिरासां करे सघिजे। हुन चयो त असां सम्झूं था पुलिस पंहिंजे फ़र्ज़ निभाइण में मुकमिल तौरु नाकाम थी वई आहे। सियासी कारकुन माण्हुनि जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ लाइ पुरअमन एहतिजाज कनि था त पुलिस उन्हनि ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे उन्हनि खे हिरासां करे थी।
असां पुलिस जे उन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते रहमदिल लाशारी, अब्दुर्रज़ाक नंदवाणी, बख़्तली ॾाहाणी ऐं इमदाद लाशारी समेत अॻवाणी जे सहाफ़ियुनि, सोशल वर्करनि, शहरी इतिहाद जे अॻवान ते दाख़िल केस फ़ौरी तौर ख़तमु कया वञनि। हैदराबाद जे कासिमाबाद वारे इलाइक़े में पाणी जी खोट ऐं ॿिनि बुनियादी मसइलनि ख़िलाफ़ एहतजाज करे वासा ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। बुनियादी मसइलनि जे हल लाइ महबूब अबड़ो ऐं असद सहतो जी अॻवाणी में रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाण जो चवणु हो त कासिमाबाद वासियुनि लाइ ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। केतिरनि ई ॾींहनि खां पाणी जी फ़राहमी बंदि आहे। पाणी जी निकास जो अमल मुकमल तौर ते मफ़लूज बणिजी चुको आहे। वासा अमलदारनि जी नाअहली सबबि गटर उथली पिया आहिनि। रोड रस्ता गंदे पाणी सां भरिजी विया आहिनि, जंहिंजे करे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि चयो त ग़फ़लत जो नोटिस वठी पाणी जी फ़राहमी खे यकीनी बणायो वञे। हुन मुतालबो कयो त वासा मुलाज़िमनि जूं 11 महीननि जूं रहियल पघारूं ॾिनियूं वञनि। सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर उमराह समो, मरकज़ी जनरल सेक्रेटरी मारवी सिंधू ऐं ॿियनि अॻवाननि चयो आहे त सिर्फ़ कालोके ॾींहं में मीडिया रिपोर्टनि मूजिबि सागढ़ में 20 सालनि जी शबाना शहर, नसीराबाद में बगन मलाह, दोदापुर में आसिफ़ मदराणी, खुरवाह में अब्बास अली पंहिंजे ज़िंदगीअ जो ॾीओ उझाए छॾियो। ख़ैरपुर में हिकु औरत मजीदा चाढ़ियो पंहिंजे 2 मासूम ॿारनि सूधो ज़हरीली दवा पीती। अहिड़ो अमल सिंध हुकूमत जी कारकर्दगी ते सुवाल थो उथारे त सिंध जा शहरी पंहिंजे पाण खे एॾो बेयारो मददगार सम्झनि था जो हिन हुकूमत जे क़दमनि माण्हुनि जो जीअण तां अरवाह खणाए छॾियो आहे। सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी, जेका ज़हनी सिहत जी बहितरी ऐं ख़ुदकशी जी रोकथाम लाइ क़ाइमु कई वई आहे, बदकिस्मती सां केतिरनि ई अहम क़दमनि खे लागू करण में नाकाम वई आहे। उहे कम जेके अथॉरिटी तरफ़ां कोन कया विया या गैर मौसर तरीक़े सां कया विया आहिनि। ज़हनी सिहत बाबति आम माण्हुनि में शऊर वधाइण लाइ का जामे ऐं मुनज़िम मुहिम न हलाई वई, जंहिं सबबि अञा बि ज़हनी बीमारियुनि खे शर्मिंदगी सां ॾिठो वञे थो। स्कूलनि, कॉलेजनि या सिहत मर्कज़नि में ज़हनी बीमारियुनि जी जल्द सुञाणप ऐं स्क्रीनिंग लाइ को मौसर निज़ाम मौजूदु न आहे। ख़ुदकशीअ जे ख़तरनि वारनि माण्हुनि लाइ फ़ौरी इमदाद ॾियण लाइ का बि फ़ाल हेल्प लाइन या एमरजेंसी नफ़्सियाती सर्विसिस नथियूं हलनि। माहिरनि जी खोट आहे ऐं का बि मुनज़िम हिकमत अमली ज़हनी सिहत जे माहिरनि जी तरबियत ऐं मुक़ररी लाइ नज़र नथी अचे। अॻवाननि वधीक चयो त ख़ुदकशी जे केसनि बाबति अंग अखर गॾु करणु, तजियो करणु ऐं पॉलिसी ठाहिण लाइ का मौसर डेटा सिस्टम मौजूदु न आहे। उहे सभु नाकामियूं इन ॻाल्हि खे ॾेखारनि थियूं त सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटी अञा ताईं पंहिंजे बुनियादी ज़िम्मेवारियुनि खे सही नमूने सां निभाए न सघी आहे। सिंधियाणी तहरीक मुतालबो कयो त सिंध मेंटल हेल्थ अथॉरिटीअ जी ॿीहर जोड़जक कई वञे। सिंध जे ॿाहिराड़ी वारनि ज़िलनि मां छोकिरा ऐं छोकिरियूं कराची घुराए उन्हनि खे नफ़्सियात इल्म जी तरबियत ॾेई खेनि हर तालुके सतह ते ज़हनी सिहत जा काउंसलर मुक़ररु कयो वञे ऐं उन्हनि जी ड्यूटी लॻाई वञे त उहे घर घर वञी माण्हुनि जी ज़हनी सिहत खे बहितर बणाइण में पंहिंजो फ़ाल किरदारु अदा कनि। कराची में सिंध हाई कोर्ट ॿाहिरां इमरान ख़ान जी आज़ादी लाइ तहरीक इंसाफ़ पारां एहतजाज कयो वियो। इमरान ख़ान जी आज़ादी, अदलिया जी बहाली लाइ ऐं मैंडेट चोरी ख़िलाफ़ अदालत ॿाहिरां एहतजाज कयो वियो त पुलिस एहतजाज ते कड़की पई। तहरीक इंसाफ़ सिंध जे सदर हलीम आदिल शेख खे खंभे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई वई, जंहिं दौरान छिकताण थी वई ऐं कारकुननि हलीम आदिल शेख खे गिरफ़्तार थियण खां बचाए वरितो। खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतजाज जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। काल्ह बि एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो। जसाफ़ आरिसर मरकज़ पारां सॼी सिंध में खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि आमिर चांग, शुएब चांग, शाबान समेत समूरनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। जसाफ़ आरिसर ज़िले कशमोर पारां पिणु गुडू में एहतजाज कयो वियो, जंहिंजी अॻवानी वहीद सिंधी, तनवीर सिंधी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवान चयो त सिंध मां खंभे गुम कयल क़ौमी कारकुन
हिन धरती जा गुलाब आहिनि जेके अमड़ियुनि जे बाहनि जे टारियुनि ते टिड़िया आहिनि। हालतुनि जे हवाउनि में नामालूम हू किथे खंभे गुम कया विया आहिनि। उन्हनि जी जुदाई में वारस परेशान आहिनि। हुननि मुतालबो कयो त आमिर चांग, शुएब चांग, शाबान चांग, रुहेल लगारी, अयूब कांदड़ो, सुहेल रज़ा भट्टी समेत समूरनि क़ौमी कारकुननि खे फ़ौरी तौर ते आज़ादु कयो वञे। क़ौमी कारकुननि खे खंभे गुम करण ख़िलाफ़ खिपरे में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो हो। भिरिया रोड जे डॉक्टर ख़िलाफ़ संसद ॿाहिरि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। आमिर आराई, नवीद आराई ॿिनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे चयो त असांजो भाउ असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे वियो आहे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते कब्ज़ो छॾायो वञे। बुलड़ी शाह करीम भरिसां फुर जे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। सिजावल टंडो मोहम्मद ख़ान रोड ब्लॉक करे नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त बग़ैर FIR जे फ़ौरन जे घर ते छापो हयो वञे। SHO जो मौक़िफ़ो त मुज़ाहिरीन थाणे ते अचनि, रोड खोलनि, पोइ FIR दाख़िल करे ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। गढ़ी चाकर में गबोल बिरादरी जरवार पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी अॻवानी मोहम्मद हसन गबोल, मोहम्मद अली गबोल ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त असांजे नौजवान सोशल वर्कर मोहम्मद हुसैन गबोल खे जरवार पुलिस गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। हुननि मुतालबो कयो त नौजवान मोहम्मद हुसैन गबोल खे आज़ादु कराए इंसाफ़ ॾियारियो वञे। ड्रग बालाथाणे जी हद ॻोठ बहावल बबुर में हिकु हफ़्तो अॻु घर मां चोरी खां पोइ पेरो खणी हिकु ॻोठ में पियो हो, जिते मुख़ालिफ़ धुर जे माण्हुनि सिधी फायरिंग करे हिकु ॻोठाणे इस्माइल बबर खे ज़ख़्मी कयो हो। वाक़े ख़िलाफ़ काल्ह जोही में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी इसाक़ बबर, ग़ुलाम मोहम्मद ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त पुलिस जी मौजूदगी में फायरिंग करे ॻोठाणे खे गोली हंई वई। ज़ख़्मी जो मेडिकल सर्टिफिकेट तब्दील करे गोली बजाए डंडो ॾेखारियो वियो आहे। हुननि मुतालबो कयो त तब्दील कयल सर्टिफिकेट दुरुस्त करे इंसाफ़ ॾियारियो वञे। मोरो भरिसां सिंधुजा थाणे जी हद ॻोठ अली ख़ान खोसो जे रहवासियुनि पारां बाअसर जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ज़हूर हुसैन, मोहम्मद शरीफ़, समंदर खोसो ऐं ॿियनि पंहिंजे मासूम ॿारनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त बाअसर ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। हाला में बिजली जी लोड शेडिंग ऐं वापडा जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी हाजी साहिब ॾिने, बहार अली सहते, यासीन निज़ामाणी ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते हुननि लोड शेडिंग ख़तमु करण जो मुतालबो पिणु कयो। वॉइस ऑफ सिंधी राइटर्स बज़्म ग़ालिब मलकाणी, पीरल परदेसी अकेडमी ऐं सिंध प्रेस क्लब जामशोरो एट कोटड़ी जे गॾियल सहकार सां इश्क़ ऐं मज़ाहिम जे शाइर असगर सिताए जे 3 वरसी जे मौक़े ते अदबी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। मुशाइरो पिणु थियो ऐं एवार्ड पिणु ॾिना विया। तक़रीब जी सदारत सिंधी अदबी संघ जे मरकज़ी ख़ज़ानची शबीर सियाल कई। सिंधी अदबी संगत ज़िले टंडे मोहम्मद ख़ान जे ज़िले राबता सेक्रेटरी आज़म भट्टी, प्रोफेसर मोहम्मद जूड़ियल सांगी, अल्ताफ़ मलकाणी, आपा नज़ीर कुरैशी, उदास सोलंगी, फ़हीम नूनारी, लतीफ़ फयाज़ पंवर, एजाज़ अली जसकाणी, महबूब सिंधी, अयूब जुणेजो, ज़ुल्फ़कार हलार सुमरो, सिकंदर अली बुलेदी ऐं ॿियनि ख़िताब कयो। सिंधी अदबी संगत ज़िले मटियारीअ जे राबता सेक्रेटरी उदास सोलंगी, सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जे सेक्रेटरी एजाज़ अली जसकाणी ऐं सिंधी अदबी संगत जामशोरो कॉलोनी जे सेक्रेटरी फ़हीम नूनारी खे बहितरीन कारकर्दगी इल्मी ऐं अदबी ख़िदमतनि जे मंझता तौरु असगर सिताई एवार्ड सां नवाज़ियो वियो। GS सिंध क़ौमी पार्टीअ जे चेयरमैन ऐं GS सिंध रहबर कमेटी जे कन्वीनर नवाज़ ख़ान ज़ौर चयो आहे त कैनालनि, डेमनि ऐं कॉर्पोरेट फार्मिंग ख़िलाफ़ जदोजहद में रुकावटूं पैदा करण लाइ सिंध खे बदअमनी, अॻवान, फुरन ऐं तशदुद जे वर चाढ़ियो वियो आहे। उत्तर सिंध धाड़ियुनि, ॾोहारियुनि, अॻवाकारनि ऐं क़बीलाई झड़नि जे हवाले कई वई आहे। विचोली सिंध पुलिस जे जबर ऐं ॾाढ जे वर चाढ़ी वई आहे।
ॾखण सिंध खे मनशात फरोशन जे हवाले कयो वियो आहे। जारी कयल बयान मूजिबि नवाज़ खान ज़ोर चयो त मोरो शहर में लगारी बिरादरी जा घर ऐं दुकान डाहे पट कया पिया वञनि। ॻोठ बजराणी लगारी ते पुलिस जो कड़ो चाढ़ियो वियो आहे। मक़तूल धुर खे इंसाफ़ मुहैया करण बदिरां उन सां वधीक नाइंसाफ़ी कई पई वञे। असां घुर था करियूं त जबर ऐं नाइंसाफ़ीअ जो अमल बंदि करे वाक़े जी अदालती जांच कराए इंसाफ़ ॾियारियो वञे। पीर वसणवासी नौजवान पारां सिंध सां अक़ीदत भरियो इज़हार कंदे मके शरीफ़ में हज जे मौक़े ते सिंधू मथां लॻंदड़ धाड़े ख़िलाफ़ अनोखो एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। नौजवान इतिहाद पीर वसण जे अॻुवाण सदाम सिंधी पारां तवाफ़ दौरान हथ में सिंधू ते धाड़े नामंसूर कॉर्पोरेट फार्मिंग नामंसूर जा बैनर खणी एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। अजरक कुल्हनि में वेढ़े सिंधू दरिया जे पाणी ऐं ज़मीन ते वालार ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ नौजवान हाजनि जे लाइ तवजे जो मर्कज़ बणियल रहियो। नौजवान मूजिबि सिंध जी ख़ुशहाली लाइ हज जे ख़ासि मौक़े ते ख़ासि दुआऊं घुरियूं आहिनि। दुआ आहे त शार सिंध अमड़ जो बचो बचो धरती जो ज़रो ज़रो सोरनि खां आजो रहे। फ़ख़ुरु आहे त सिंध अमड़ जो पुटु आहियां। हाईवेज़ खाते हैदराबाद जे मुलाज़िमनि मसइलनि जे हल लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी ग़ुलाम मुस्तफ़ा अली मोहम्मद लगारी मिर्ज़ो ख़ान कालरो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणी चयो त प्रोफेशनल इंजीनियर हाईवे मुलाज़िमनि जा मसइला हल करण बदिरां मुलाज़िम दुश्मनी ते लही आयो आहे। मुलाज़िम यूनियन जी ऑफ़िस ते ज़बरदस्ती कब्ज़ो कयो वियो आहे। हुन चयो त रिटायर तोड़े रिटायर्ड मुलाज़िमनि जूं बेवाहूं ऑफ़िसनि जा धिका खाई रहियूं आहिनि। आला इख़्तियारनि खां घुर कई वई त मसइला फ़ौरी तौर ते हल कया वञनि। आलमी बैंक अंग अखर जारी कंदे पाकिस्तान जी 10 करोड़ 79 लख आबादी खे ग़रीब करार ॾेई छॾियो आहे। आलमी बैंक दुनिया में ग़ुर्बत जी माप जो पैमानो तब्दील करे छॾियो, जंहिंसां पाकिस्तान में ग़ुर्बत जो शिकार आबादी 39.8 खां वधी 44.7% थी वई आहे। आलमी बैंक घटि विचोली आमदनी वारनि मुल्कनि में ग़ुर्बत जी लकीर खे तइ करण लाइ रोज़ानी आमदनी जी हद $4.20 मुक़ररु कई आहे। उन खां अॻु रोज़ानी $3.58 खां घटि कमाईंदड़नि खे ग़ुर्बत जी लकीर में सम्झो वेंदो हो। ज़रीन मूजिबि नए पैमाने तहत 107.95 मिलियन पाकिस्तानी ग़ुर्बत जो शिकार आहिनि, जॾहिं त पैमानो तब्दील करण सां ज़िंदगी जे मयार ते को बि असरु न पवंदो। आलमी बैंक मूजिबि पाकिस्तान में 1200 रुपयनि खां घटि कमाईंदड़नि खे ग़रीब सॾियो वेंदो। नई आदमशुमारी जा नतीजा जारी न थियण जे करे 2018-19 जी डेटा खे ग़ुर्बत जी माप लाइ इस्तेमालु कयो वियो। इंतिहाई ग़ुर्बत लाइ रोज़ानी आमदनी $3 फ़ी माण्हू मुक़ररु कई वई आहे, जंहिं मूजिबि पाकिस्तान जा 16.5% या 39.8 मिलियन खां वधीक माण्हू इंतिहाई ग़ुर्बत जो शिकार आहिनि। आलमी बैंक घटि आमदनी वारनि मुल्कनि में ग़ुर्बत जी लकीर खे $2.15 खां वधाए $3 करे छॾियो आहे। आला विचोली आमदनी वारनि मुल्कनि में ग़ुर्बत जी लकीर लाइ आमदनी जी हद $6.85 खां वधाए $8.30 फ़ी ॾींहुं मुक़ररु कई वई आहे। पाकिस्तान जी आबादी जो 88.4% हिन हद खां हेठि आहे। आलमी बैंक जे सीनियर इक़्तिसादियात दान क्रिस्टीना मीडिया खे ॿुधायो त ग़ुर्बत जो जाइज़ो वठण लाइ 2018-19 जी क़ौमी ऐं आलमी घरेलू आमदनी ख़र्चनि जी सर्वे मां डेटा इस्तेमालु कई वई आहे। ग़ुर्बत जी असल सूरतहाल बाबति नई सर्वे रिपोर्टुनि जो इंतज़ारु आहे। खीर थर जे जाबिलो सिलसिले में लॻल बाहि कारोकोट वटि पहुची वई आहे, जॾहिं त बाहि ते चइनि ॾींहंनि खां ज़ाब्तो न अची सघियो आहे। ॻोठाण जो चवणु आहे त जबल खे लॻल बाहि इंसानी आबादी ॾांहुं वधी सघे थी। फ़ौरी तौर ते बाहि ते ज़ाब्ते आणण लाइ कोशिशूं कयूं वञनि। ॿिए तरफ़ कराची खां पहुतल फायर ब्रिगेड फाइटर जी टीम कारोकोट पहुचण बैदि बाहि जो सिर्फ़ु जाइज़ो वरितो, जॾहिं त बाहि विसाइण जो अमल अञा शुरू न कयो वियो आहे। DC दादू जो चवणु हो त खीर थर जे पहाड़ी सिलसिले में सुकल वणनि ऐं ॿूटनि खे बाहि लॻी, जेका इंसानी आबादी लाइ नुक़सानकार नाहे। ॻोठाण सां गॾिजी बाहि ते ज़ाब्तो आंदो वेंदो।
लाड़कानी शहर जे सुभानला चौक जे दुकानदारनि मज़दूरनि ऐं ॿारनि सां गॾिजी डिस्ट्रिक्ट काउंसिल जी इंतिज़ामिया तरफ़ां दुकान ॾाहे ख़ाली कराइण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते होटल हलाईंदड़ मोहम्मद रमज़ान शेख, ग़ुलाम मुर्तज़ा खोसो, पवन कुमार, दोस्तमंद चना ऐं ॿियनि मज़दूरनि सां गॾिजी दाहींदे चयो त असीं गुज़िरियल 40 सालनि खां वठी सुभानला चौक ते दुकाननि जी मसवाड़ भरे होटल हलाइण सां गॾु ऑटोज़, फ़ोटोकॉपी, बुक स्टोर ऐं पंचर जा दुकान खोले रोज़गार करे रहिया आहियूं। उन बावजूदि डिस्ट्रिक्ट काउंसिल जी इंतिज़ामिया असांखां दुकान ख़ाली कराइणु चाहे थी, जंहिं करे डिस्ट्रिक्ट काउंसिल जी इंतिज़ामिया हफ़्तो अॻु अरबा ॾींहुं कार्रवाई करे असांजे 3 दुकाननि खे ॾाहे पट करे छॾियो, जंहिंजे करे असांजो 20 लख रुपयनि जो नुक़सानु थियो आहे ऐं 50 खां वधीक मज़दूर बेरोज़गार थी विया आहिनि, जिन जा बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। हुननि मुतालबो कयो त दुकान ख़ाली कराइण वारो फ़ैसिलो वापसि वरितो वञे त जीअं असीं रोज़गार करे घर भातियुनि जो पेट गुज़र करे सघूं। नवाबशाह शहर में वधंदड़ बदअमनी ऐं मंशात ख़िलाफ़ नौजवान समाजी तनज़ीम तरफ़ां सलमान कीरियो, फ़ैद चांडियो, एजाज़ जमाली ऐं ॿिनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त शहर में चोरियुनि फुरनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे, शहरी ग़ैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि। हुननि मुतालबो कयो त ॾोहनि ते ज़ाब्तो आणे मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। आपाशी सब डिवीज़न नबीसर हेठि कुनरी में खाते जी बेध्यानी सबबि केतिरनि सालनि खां शाखनि जी मरमत न थियण करे मुख़्तलिफ़ शाखनि जा किनारा तमामु ख़राबु हालत में आहिनि। किनारनि में वॾा वॾा खूह थी पिया आहिनि, जिन करे कंहिं बि वक़्तु शाखनि में घारा पइजी सघनि था। इलाइक़ो पाणी हेठि अची सघे थो। सफ़ाई मुहिम दौरान निकिरंदड़ मिटी शाखनि जे किनारनि ते रखी वई आहे, जेका हवा वसीले ॿीहर शाखनि ऐं दुकाननि में दाख़िल थी रही आहे। उन अमल जे करे रुॻो सफ़ाई जो अमल बेअसर थी रहियो आहे, पर उन ते थींदड़ वॾा ख़र्च बि ज़ाया थी रहिया आहिनि। शाखनि जे किनारनि ते वधंदड़ पाण मुरादो ॿूटनि सबबि शाखनि जी सार संभाल ऐं हलणु तमामु मुश्किल थी वियो आहे। उहे इलाइक़ा ॾोहारी माण्हुनि जी आमाजगाह बणिजी विया आहिनि। सिंध हुकूमत पारां हर साल शाखनि जी सफ़ाई मरमत लाइ फंड जारी कया वेंदा आहिनि, पर आपाशी सब डिवीज़न नबीसर हेठि कुनरी खे मिलंदड़ फंडनि जो को बि हिसाब किताब नाहे। लाॻापियल अमलदार बि का ॼाण नथा ॾियनि। मौजूदा सूरतहाल सबबि इलाइक़े वासी ऐं सियासी समाजी हल्का सख़्तु परेशान आहिनि। हुननि हुकूमत खां नोटिस वठण ऐं हालतुनि जे सुधारे जो मुतालबो कयो आहे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन